ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور صدورنا ونور قبورنا ونور حشرنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين سبقت لهم منا الحسنى أولئك عنها مبعدون قال الله تعالى في مقام آخر إذا ما اتقوا وآمنوا وعملوا الصالحات ثم اتقوا وآمنوا ثم اتقوا وأحسنوا والله يحب المحسنين قال الله تعالى في مقام ثالث أمن هو قانت آناء الليل ساجدا وقائما يحذر الآخرة ويرجو رحمة ربه آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين
बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम, सामईन किराम, और रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक कलाम मजीद फुरकान हमीद मंझा मुख्तलिफ आयतों अम्हा जमायत सगोरी जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई आ। जीअं त ही महीनो माहे ज़ुल्हज शरीफ हली रहियो आ। हिन महीने में 18 ज़ुल्हज शरीफ एक अहिड़ी तारीख़ आ जहीं तवारीख़ इस्लाम जे अंदर असां जे आका रहमतल लिल आलमीन हबीब नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि वसल्लम जन हज्जतुल विदा खां बाद वापसी में ईंदे इन ही तारीख़ ते हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जन जे शान मान मकाम मर्तबे के ज़ाहिर कंदे खुम्मे गदीर जेको उन मक्कतुल मुकर्रमा खां निकरी करे अहिड़ी जाइ ते हो जितां अरब जा तमाम काफ़िला पंहिंजे पंहिंजे मंज़िलुनि तरफ़ वेंदा हा। उते मुझे आका रहमतल लिल आलमीन हबीब पंहिंजे हथ में हथ ॾेई करे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे लाइ ऐलान फरमायो हो त मन कुंत मौला फहाज़ा अलीउन मौला, जंहिंजो मां मौला आहियां उन जो अली बि मौला आहे। इहो ई 18 तारीख़ आहे जेको हैदर करार जे दुनिया में खिलाफत वारे दौर खां अव्वल हज़रत सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जे शहादत जो वाक़ियो बि इन साॻी तारीख़ ते थियो आहे। अज कोशिश कंदुसि त मुझे महबूब जे बिनी खलीफ़े राशिदन जे शान ऐं मक़ाम जूं चंद अहादीस आयत करीमा अवां जे साम्हूं अर्ज़ रखबियूं। दोस्तान गिरामी, हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जन 10 सहाबन खे हिक ई वक़्त जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई हुई। उन्हनि में हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु अन्हु जन बि शामिल हुआ। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जो कुरैश जे मशहूर कबीले बनु उमैया सां ताल्लुक़ हो। संदस वालिद जो नालो अफ़्फ़ान, संदन वालिदा जो नालो अरवा हो। हज़रत उस्मान गनी काबतुल्लाह ते हाथिन जे नाकाम लश्कर वारे वाक़े खां 6 साल पोइ मक्के में जावा हा। इन जो इहो मतिलब त हू नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां उम्र में 6 साल नंढा हा। हज़रत सैयदना उस्मान गनी नंढपिण खां वठी अखलाक हिल्म ऐं हया जो पेकर हा। जेतिरो बाअखलाक हुया एतिरो वरी अल्लाह ताला खेन हुस्न ऐं जमाल अता फरमायो हो। हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत मूसा बिन तलहा जो चवण आहे त हज़रत उस्मान गनी पंहिंजे वक़्त में सभ खां वधीक हसीन ऐं जमील हूंदा हा। उन दौर ऐं बाद में अचण वारनि माण्हुनि संदन सूंह ऐं सोभिया खे दुनिया जे निहायत सुहिणनि माण्हुनि सां तशबीह ॾिनी आहे। तारीख़दान लिखन था त हज़रत उस्मान गनी जो हुस्न संदन अखलाक सां लाॻापियल हो, यानी जहिड़ो संदन हुस्न हो अहिड़ो ई संदन अखलाक हो। रोज़तुल अहबाब जे मुसन्निफ़ सैयद जमाल हुसैनी हिकु रवायत आंदी आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त हिकु दफ़े रूहुल अमीन मलाइकनि जो सरदार जिब्रील अमीन नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ कयो त जेकॾहिं अव्हां चाहियो था त हज़रत यूसुफ जहिड़ो कोई सुहिणो ॾिसो त पोइ हज़रत उस्मान गनी खे।
यानी जिब्रील अमीन हजरत उस्मान गनी जे हुस्न जी हसीन हुजन जी न रुगो गवाही ॾिनी पर हुजूर खे फरमायो या रसूल अल्लाह मुंहिंजी उम्मत में यूसुफ जहिड़ो सुहिणो उस्मान गनी आहे। अल्लामा सुयूती संद सूह ऐं सोबिया बाबत लिखियो आहे त हज़रत उस्मान गनी हज़रत इब्राहिम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सूह में वेझा। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा ॿुधाए थी त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणी बीबी उम्मे कुलसूम हज़रत उस्मान गनी जे निकाह में ॾिनी त मुंहिंजे आका फरमायो हुयुसि त मुंहिंजी न्याणी तुंहिंजे घोट जो चेहरो तुझे ॾाॾे हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं तुंहिंजे वालिद मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो लॻे थो। उतां संदन सूह ऐं सोबिया जो अंदाज़ो लगाए सघिजे थो त अल्लाह ताला हज़रत सैयदना उस्मान गनी खे केॾो सूह वारो बनायो हो। हज़रत उस्मान हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जी दावत इस्लाम क़बूल कयो हो ऐं उन वक़्तु संदसि उमिरि 34 साल ही खेसि इस्लाम जी क़बूलियत जो शरफ़ नबवी साल जे पहिरें साल में हासिल थी चुको हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदसि ईमान अमल ऐं अखलाक खे ॾिसी पंहिंजी न्याणी बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह अन्हा जी साण शादी कराई ऐं उन जोड़े खे मके खां पहिरियों हबश ऐं ॿीहर मदीने ॾांहुं हिजरत जो एज़ाज़ बि हासिल आहे। मदीने मुनवरा में अचण खां पोइ बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह अन्हा इंतकाल करे वई। उन खां पोइ नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ॿी न्याणी हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जो निकाह मुझे आका रहमतल लिल आलमीन जन हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे रज़ामंदे सां हज़रत बीबी उस्मान हज़रत सैयदना उस्मान गनी सां करण फरमायो। हुजूर जे ॿिनि न्याणियुनि जे करे हज़रत सैयदना उस्मान गनी खे ज़िन्नूरैन सॼियो वियो आहे। दोस्तान गिरामी हज़रत उस्मान गनी जो धंधो वापार हो। अल्लाह ताला उन कारोबार में एतिरो त कामयाब कयो हुसि जो खेसि माण्हू गनी बि सॾण लॻा। अॼु ॾींहं ताईं संदसि नाले जे पुठियां उस्मान गनी सॼियो वेंदो। हज़रत उस्मान जॾहिं मदीने मुनवरा ॾांहुं हिजरत कई त उन वक़्तु मदीने में मयारी पीअण वारे पाणीअ जो फ़क़ति हिकिड़ो खूह हो जेको हिकु यहूदी जे कब्ज़े में हो। उहो यहूदी उन खूह जो पाणी सरंदी वारनि खे महांगे मुल्ह ते ॾींदो हो जंहिंजे करे ग़रीब सहाबी या ॿिया आम माण्हू उन मिठे पाणी पीअण खां महरूम हूंदा हुआ। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो त आहे को जवान जेको इन यहूदी खां उहो खूह ख़रीद करे। इहो ॿुधी हज़रत उस्मान गनी मुंहिंजे आका जो ग़ुलाम रही न सघियो। उन यहूदीअ सां खूह जी ख़रीदारी बाबति ॻाल्हि कयईं ऐं मुस्लमाननि जी मजबूरीअ खे ॾिसी नाजाइज़ फ़ाइदो वठंदे खूह जी रक़म 24,000 दरहम मुक़रर कई। जॾहिं हज़रत उस्मान गनी एॾी महांगी रक़म बि खूह ख़रीद करण ते ॾियण लाइ तयारु थी वियो त उन यहूदीअ वरी ॿी अटकल कई त मुस्लमाननि खे सहूलत न मिले। उन इहा ॻाल्हि कई त साईं इन जी अधु रक़म 12,000 दरहम वठंदुसि यानी खूह जो अधु विकिरो कंदुसि। हिकु ॾिहाड़े अव्हां जे हवाले हूंदो, ॿिए ॾिहाड़े मुंहिंजे हवाले हूंदो। हज़रत सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन उन यहूदी खे चयो तुंहिंजी इहा ॻाल्हि बि मूंखे क़बूल आहे, भली अधु वठ ऐं अधु रक़म ॾे, वठी करे ऐं इहो खूह असांजे हवाले कर। हज़रत सैयदना उस्मान गनी 12,000 दिरहम उन पाणीअ वारे खूह जा ॾेई करे खूह ख़रीद करणु फरमायो ऐं ऐलान कयो त हिकिड़ो ॾिहाड़ो जॾहिं मूं उस्मान गनी जो ए मदीने जा माण्हू मुस्लिम चाहे गैर मुस्लिम सभई मुंहिंजे खूह मां अल्लाह जी रज़ा वास्ते मुफ़्त में पाणी भरे सघे। जॾहिं माण्हू
उन ॾिहाड़े ते एतिरो पाणी भरींदा हा जो ॿिए ॾिहाड़े ते खूह मां पाणी भरण जी ज़रूरत महसूस न थींदी हुई। आख़िर यहूदी शर्मसार थियो ऐं चई ए सुहिणा उस्मान भला हाणे बाक़ी 12,000 दरहम ॾेई करे अधु वठि। पाण फरमायूं जॾहिं पहिरियां सॼो सौदो पियो कयो ऐं 24,000 दरहम में तॾहिं तो न कयो तूं सौदे तां पाण फिरियो आहे। हाणे 12,000 न पर 8,000 दरहम थींदा। यहूदी चयो त भला हारे खां पीतो चङो सो उन 8,000 दरहम वठी करे सॼो खूह सैयदना उस्मान गनी ज़िंदूरैन जे हवाले कयो ऐं हज़रत उस्मान गनी मदीने जे सभिनी माण्हुनि लाइ उहो खूह वक़फ़ करे। दोस्ताने गिरामी हज़रत मौला अली हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछियो वियो तव्हां हज़रत उस्मान गनी जी ज़ात जे लाइ कहिड़ो ख़्याल था रखो? ए सुहिणा मौला अली अवां हैदर कर्रार आयो करमल्लाह वजहो आयो शेर खुदा आयो बिरादर रसूल आयो अवां उस्मान गनी जे लाइ छा था फरमायो? हज़रत मौला अली पंहिंजी ज़ुबानी न ॻाल्हायो बल्कि हैदर कर्रार अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ियो कलाम मजीद जी आयत तिलावत फरमाई इन्नल लज़ीन सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबअदून। बेशक जन नेकिन कमाइण में अगराए पर अख्तियार कई उन्हनि लाइ असांजे तरफ़ां चङाई यानी जन्नत ऐं उहे ई दोज़ख खां परे कयल आहिनि। इन खां पोइ हज़रत मौला अली ॿुधायो त हिन आयत में जन जो ज़िक्र कयो वियो आहे या अल्लाह ताला जन माण्हुनि जी तारीफ़ कई आहे हज़रत उस्मान गनी उन्हनि सभिनी माण्हुनि जो सरवाण आहे। वरी हज़रत मौला अली शेर जली जी आयत तिलावत करण फरमाए इज़ा मत्तक़व व आमनो व अमिलुस्सालिहात सुम्मत्तक़व व आमनो सुम्मत्तक़व व अहसनो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। जॾहिं उहे टिना ईमान आंदऊं ऐं नेक अमल कयूं पोइ अञा बि टिना ईमान आंदऊं पोइ वधीक टिना ईमान आंदऊं ऐं रब सां सुठा थी हलिया ऐं बेशक अल्लाह नेकोकारनि खे पसंदि फरमाईंदो आहे। पोइ हज़रत मौला अली फरमायो त ही आयत जन माण्हुनि जे हक़ में नाज़िल थी आहे उन्हनि में उस्मान गनी उन्हनि सभिनी माण्हुनि जो पेशवा आहे रहनुमा आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु ॿुधाए थो त अमन हुव क़ानितुन आना अल-लैल साजिदुन व क़ाइमन यहज़रुल आखिरत व यरजू रहमत रब्बिह। यानी जेको शख्स रात जो सजदे ऐं नमाज़ुनि में गुज़ारे थो ऐं आखिरत जो ख़ौफ़ रखे थो ऐं अल्लाह जी रहमत में उम्मीदवार आहे। इहा आयत हज़रत उस्मान गनी जी सीरत ऐं किरदार जी तर्जमानी करे रही आहे। अब जे हज़रत हैदर कर्रार कुरान पढ़ी ॿुधाइनि ऐं फरमाइनि इहा कुरान जी आयत उस्मान गनी जो शान आहे त इहो शान मोहब्बत वारो ॿुधाईंदो। इहा आयत बि हज़रत उस्मान गनी जे शान में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु जी रिवायत जे मुताबिक़ आहे। त दोस्ताने गिरामी अल्लाह जे कलाम खे अव्हां ॿुधो हाणे अल्लाह जे रसूल जे पैगाम खे पढ़ूं। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो लिकुल्लि नबिय्यिन रफीकुन व रफीकी यानी फिल जन्नत उस्मान। हुजूर फरमायो हर एक शख्स जो को न को दोस्त हूंदो ऐं मुझो जन्नत में दोस्त उस्मान गनी हूंदो। दुनिया में तो हुजूर सां गॾु पर मदीने वारे मीर फरमायो जन्नत जा जेके रफ़ीक हूंदा दोस्त हूंदा उन जन्नत जे दोस्तनि में उस्मान गनी मुंहिंजो दोस्त हूंदो।
एक हदीस में अन्या भी इरशाद थियो इन्न रसूल अल्लाह बशरा उस्मान बिल जन्नत वअद्दहु मिन अहलिल जन्नत व शहीद लहू बिशहादह। बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत उस्मान के जन्नत जी खुशखबरी बुधाई केस जन्नतन में शुमार कयो ऐं केस शहादत जी खुशखबरी वो हुजूर पान बुधाई हुई। दोस्तान गिरामी हजरत अनस रदी अल्लाह ताला अन्हु राविया एक दफ़े मुझा आका मदीने वारा मीर जबल उहद ते हुआ। उहद जबल हिलन लगो लुटण लगो। मुझे आका मदीने वारे मीर ये पैर जो देड़ो हणी फरमाइश खबरदार ए उहद ते बीही बन तोखे खबर ना है त तुझे मथा हिकड़ो नबी हिक सिद्दीक ऐं ब शहीद हली रहा है यानी हुजूर पाण हुआ अबू बकर सिद्दीक हो सैयदना उस्मान गनी हजरत उमर फारूक हुजूर सां गॾु हा। मुझे आका पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में हजरत सैयदना उस्मान गनी उमर फारूक जी शहादत जो ऐलान करे ज़ाहिर करे विया त मुंहिंजा ही ॿई ग़ुलाम अल्लाह जी राह में शहीद थींदा। दोस्तान गिरामी जियां हुजूर फरमायो त उस्मान गनी मुझो जन्नत जो दोस्त आ। ये मुझे आका रहमत वारा हबीब जेके पंहिंजा त पंहिंजा परावन सां भी प्यार करण वारा छांव ऐं छपर हूंदा हा। हिक भेरे हिकड़ो जनाज़ो आंदो वियो अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह नमाज़े जनाज़ा पढ़ायो। मुझे आका फरमायो न मायने जी नमाज़े जनाज़ा न पढ़ाईंदुस। अब आका रहमत लिल आलमीन पंहिंजन सां गॾु परावन सां प्यार करण वारा जॾहिं जनाज़े में ही शरीक न थिया पढ़ायूं त कोन पर शरीक भी न थिया अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो सबब आहे जो अवां इन माण्हूअ जे जनाज़े में शरीक न थिया। मुझे आका फरमायो इन्नहु यबग़ुदु उस्मान फअबग़दहुल्लाह। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो त बेशक इहो शख्स मुझे उस्मान गनी सां बुग़्ज़ रखंदो हो पो अल्लाह बि उन सां बुग़्ज़ रखे थो इन करे उन जी जनाज़े निमाज़ नथो पढ़ाए सघां। जहीं जे सीने में दिल में उस्मान गनी जो बुग़्ज़ मुझा मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे जनाज़े में ही शरीक न था थियन। अवां अंदाज़ो लगायो तो मुझे आका मदीने वारे मीर के हजरत सैयदना उस्मान गनी केड़ा प्यारा। दोस्तान गिरामी यो उस्मान गनी आ जहीं जे लई कई रवायतों हन। एक बेरे मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए तो मुझा महबूब तशरीफ फरमा ओच तो मुझे बाबे हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज कयो या रसूल अल्लाह मां दरबार में अचण चाहियां तो। हुजूर फरमायो भली अचो। हुजूर जियां वेठा हा ईअं वेठा रहा। थोड़ी देर खां पोइ अमीर उमर आयो उन अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जी दरबार में जे इजाजत हुजे ओ मुझा रसूलुल्लाह तवां जी दरबार में अचा। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो हा उमर के छड्यो। अमीर उमर बि आयो। हाणे हजरत सैयदना उस्मान गनी आयो आ अर्ज़ तो करे मोकले या रसूल अल्लाह जे इजाजत हुजे त अचा। हाणे हुजूर जियां वेठा हा अबू बकर सिद्दीक जे हूंदे भी ईअं वेठा रहा। उमर फारूक जे हूंदे भी ईअं वेठा रहा। उस्मान गनी जो बुधी मुझा महबूब सिद्धा थी वेठा। पंहिंजी गोड मुबारक जा पलांद सिधा कयूं पहिरां कपड़न मुबारकन के ठाहिण लगा। अम्मा आयशा थी अर्ज करे या रसूल अल्लाह मुझो बाबो अबू बकर आयो तरे में ईअं वेठा हुयो। उमर आयो तरे में ईअं वेठा हुयो। उस्मान गनी अचण जी इजाजत घुरी। अमां पंहिंजे कपड़न के ठायो था लिबास के ठायो था। मुझे आका फरमायो ए आयशा उस्मान हुआ देखा जन्नत जा मलाइक बे हया कंदा हैं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जहीं ले फरमायो ही हयादार आ मुझो कपड़ो जे करें गोडे जे तरफ या मुझे जिस्म जो थोरो टुकड़ो ज़ाहिर होंदो मां रसूलुल्लाह नथो चाहियां अवा अंदाज़ो लगायो त जे हिल्म हया जी अज़मत मुझा आका मदीने वारा मीर ज़ाहिर फरमाइन पाण फरमाइन त फरिश्ता भी मुझे उस्मान गनी का हया कंदा उस्मान गनी मुझे आका जो हो गुलाम हो जहीं सॼी ज़िंदगी लिबास खां सवा कॾहिं गुस्ल न फरमायो एॾा हयादार होंदा हा दोस्ताने गिरामी तमाम घणा सखावत जा पेकर हा मुझे आका मदीने वारे मीर हिक बेरे फरमायो मुझी नबवी मस्जिद सोड़ी थी वई आ सहाबा जी जमायत वधी वई आहे को जन्नत खरीद करण वारो जेको घर वारो प्लाट खरीद करे मस्जिद ले वक़ुफ करे उस्मान गनी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ॿियनि खे छो था चओ मां पैसा ॾेई खरीद करे मस्जिद ले वक़ुफ थो कयां हुजूर जी नबवी मस्जिद जो खरीदार हजरत उस्मान गनी जे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में ॾिनो दोस्ताने गिरामी जंगे तबूक एक अहिड़ो मौक़ो हो जो मुझे आका मदीने वारे मीर फरमायो सहाबो जिहाद ते हलणो अची वटि कुझु आहे त हाज़िर कयो सभिनी सभु कुझु पंहिंजे हाल आहर पेश कयो लेकिन हजरत उस्मान गनी 900 उठ ऐं 50 घोड़नि सां गॾोगॾु 1000 या कमो बेश दरहमो दीनारन वारी रकम मुझे आका मदीने वारे मीर जी दरबार में पेश कए घोड़ा बे ॾिनई उठ बे ॾिनई हेॾे ॾिसो जॾहिं रकम मुझे आका मदीने वारे मीर खे उस्मान गनी ॾिनी मुझे आका मदीने वारे मीर उन रकमन वारी जेका थेली दीनारन वारे हिन हथ में झलन वरी हीअं कन हीअं कंदे उन्हनि दीनारन सां जीअं खेॾबो आहे मुझे आका मदीने वारा मीर ख़ुशीअ मां उन्हनि दिरहमो दीनार सां खेॾी रहिया हुआ मोहब्बत जो इज़हार करे रहिया हुआ ऐं मुंहिंजे महबूबनि फरमायो अॼु खां पोइ उस्मान जे मथां को बि अमल न आहे हिन खां का बि सखावत जे बारे में घुर न कंदा कयो ही उहो उस्मान गनी आहे जंहिं जे हर अमल ते मुंहिंजा आका मदीने वारा मीर राज़ी थींदा हुआ दोस्ताने गिरामी हुजूर रहमतुल लिल आलमीन फरमायो मा दर्र उस्मान मा अमिल बादल यौम यानी अॼु खां पोइ उस्मान जेको बि अमल कंदो त उनखे उहो नुक़सान न कंदो हज़रत उस्मान गनी जी तारीख़ इस्लाम में तमामु हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे छो त अॼु जो मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो हुम्मे गदीर यानी हज़रत मौला अली शेर खुदा हैदर करार जे उन शख्सियत जी अज़मत भी आहे छो त हुजूर जॾहिं हजतुल विदा खां वापसि थिया हा हुम्मे गदीर हिकिड़ो नंढड़ो ॻोठ इलाइक़ो अहिड़े चौराहे ते हो हज करे जॾहिं अरब जा काफ़िला ईंदा हा उतां सभई को साॼे को खाॿे को अॻियां के पुठियां रिड़ी रवाना थी वेंदा हा इन खां अव्वल हज़रत मौला अली खे मुंहिंजे आका मदीने वारे मीर जिहाद लाइ यमन जे तरफ़ मोकिलियो हो ऐं यमन वारे जिहाद खां जॾहिं हज़रत मौला अली मोटी आया हा त किन माण्हुनि शिकायतूं कयूं या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे सुहिणे अली उन जिहाद मां माले गनीमत जेको मिलियो आहे कुझु शयूं हासिल कयूं आहिनि मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुझु छा अली त इन खां वधीक हक़दार अवां चओ था त कुझु शयूं ईअं हज जे मौक़े ते सहाबा पाण में ॻाल्हियूं कंदा रहिया गुफ़्तगू कंदा रहिया हुज़ूर रहमत वारे हबीब खे या उन्हनि जी गुफ़्तगू पसंदि न आई ऐं मदीने वारे मीर फरमायो मुंहिंजे अलीअ जहिड़ो अमानतदार केरु थी सघे थो पाण हथ में हथ ॾेई करे हुज़ूर रहमत लिल आलमीन हज़रत मौला अली जी अमानतदारी मौला अली जे मक़ाम ऐं शान मर्तबे जी बुलंदी जे लाइ फरमायो मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला जहीं जो मां मौला आहियां मौला बिमाना मददगार खलीफ़ो न आहे केस चवंदा आहिनि सही मां मुराद हो खलीफ़ो नबी साईं बाद में जेको आहे उनखे खिलाफ़त के सहाबन न ॾिनी जेकॾहिं खलीफ़ो मुराद आहे क़ुरान थो चवे इन्नल्लाह हुव मौलाहु व जिब्रील व सालिहुल मोमिनीन पोइ मौला जी माना क़ुरान में कीअं कंदो
मौला बे माना दोस्त, मौला बे माना रफीक, मौला बे माना हमदर्द, मौला बे माना मददगार। हुजूर फरमायो जहीं जो मां नबी मददगार आया उन्हें जो अली मददगार आ, जहीं जो मां रसूलुल्लाह दोस्त आया उन जो अली दोस्त आ। दोस्ताने गिरामी इन अज़मत खे जेकॾहिं निहारियूं था, जेकॾहिं हथ हथ में ॾेई मुंहिंजे आका मदीने वारे मीर हैदर करार ले फरमायो तोखे इहा ॻाल्हि यादि आहे, छा तोखे इहा ॻाल्हि यादि न आहे जॾहिं मुंहिंजे काइनात जे कारणे सॼो हथ अबू बकर सिद्दीक़ जे हथ में, खॿो हथ उमर फारूक जे हथ में, मिंबर रसूल ते नबवी मस्जिद में भी ही आका ऐलान फरमायो असां क़यामत जे ॾिहाड़े क़ब्र मां उथंदासीं त अबू बकर जो हीअं मुंहिंजे हथ में हथ हूंदो, उमर जो हीअं मुंहिंजे हथ में हथ हूंदो। इहे हथनि में हथ मुंहिंजे आका मदीने वारे मीर सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं उमर खे बि ॾिना। सुलह हुदैबिया जॾहिं मुंहिंजा आका मदीने वारा मीर 1400 सहाबा सां हज ते वञी रहिया हुआ ऐं हज ते वेंदे रस्ते में काफ़रनि रोकियो। काफ़रनि सम्झो त शायदि ही मदीने वारा माण्हू जंग करण था अचनि। मुंहिंजे आका फरमायो उस्मान तूं वञ मके वारनि माण्हुनि खे सम्झाए त असीं जंग लाइ न पर उमरो करणु अची रहिया आहियूं, जंग लाइ न पिया अचूं। हज़रत उस्मान गनी विया। हिते चूचुरा छा पई हले, उस्मान हींअर तवाफ़ कंदो हूंदो, उमरो कंदो हूंदो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो त मुंहिंजो उस्मान अहिड़ो न आहे, मूं रसूलुल्लाह खां सवा मुमकिन ई कोन्हे तो तवाफ़ करे। ओचितो 1400 सहाबा में हिकिड़ो अफ़वाह थियो। माण्हुनि चयो त उस्मान गनी खे मके जे काफ़रनि मारे छॾियो, क़त्ल थी वियो, शहीद थी वियो। माण्हुनि जे उन अफ़वाह में हिकमत इहा हुई जो मुंहिंजे आका मदीने वारे मीर 1400 सहाबा खे घुरायो। सहाबो जी आका अचो, मुंहिंजे हथ ते हथ ॾेई अहद कयो, वाइदो कयो त जेकॾहिं वाक़ई उस्मान गनी काफ़रनि जे हथारां शहीद थी वियो आहे त उन जे क़त्ल जो बदिलो मां रसूलुल्लाह बि तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं अवां 1400 सहाबा सभु मूंसां गॾु हली जेसीं ताईं उस्मान गनी जे क़त्ल जो बदिलो न वठंदा तेसीं वापसि न थींदा। सहाबा अर्ज़ कयो या रसूलुल्लाह ही जान बि तव्हांजी आहे, हर शइ अव्हांजी आहे। मुंहिंजे आका फरमायो अव्हां जे कौल ऐं इक़रार ते मूंखे अमल आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, वेझा अचो। रहमत वारे हबीब हथ रखियो, पाण फरमायो मुंहिंजे हथ ते हथ रखो, अॼु अहद कयो, इक़रार कयो। सभिनी सहाबा हुज़ूर जे हथ ते हथ रखियो। ॿुधो हुज़ूर जे इल्म ग़ैब जो नुक़्तो ॿुधो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर 1400 सहाबा जे उन्हनि हथनि मिलाइण खां पोइ पंहिंजो हथ मुबारक पंहिंजे हथ ते फरमायो ही उस्मान गनी जो हथ, ही हज़रत उस्मान गनी लाइ फरमायो ही रसूलुल्लाह जो हथ उस्मान गनी जो हथ आहे ऐं उन जे तरफ़ां बैयत आहे। मतां अव्हां चओ त उस्मान मौजूद न हो, सुलह हुदैबिया में उन बैयत न वरिती ही। मुंहिंजा दोस्ताने गिरामी मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी अज़मत ऐं शान लाइ पंहिंजे हथ खे उस्मान जो हथ सॾियमि। जहीं जे लाइ मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो जन्नत में ही मुंहिंजो रफ़ीक आहे, मुंहिंजो दोस्त आहे। जहीं जे लाइ मदीने वारे मीर फरमायो मूंखे रब जो अमुर आहे त मां पंहिंजी न्याणी हिक ॿिए पुठियां उस्मान गनी जे निकाह में ॾियां। ही फरमाने मुस्तफ़वी आहे, आका जो फरमान आहे। इन खां वधीक मोहब्बत बि कहिड़ी आहे जो आका फरमाइनि त न इन जे जनाज़े में न वेंदुसि जो इन जे सीने में बुग़्ज़ उस्मान भरियल आहे। मां रसूलुल्लाह इन जो न जनाज़ो पढ़ाईंदुसि न उन में शिरकत कंदुसि। हज़रत मौला अली शेर जली छो त 18 ज़ुल्हज ॿिन्ही मुआमलनि सां मुहर्रकनि सां हिक तरफ़ सैयदना उस्मान गनी जी शहादत आहे, ॿिए तरफ़ मौला अली खे अल्लाह जे प्यारे महबूब हथ में हथ ॾेई ऐलान फरमायो हो ही उहा अज़मत आहे जेका मुंहिंजे आका मदीने वारे मीर पंहिंजनि प्यारनि खे इनायत फरमाई आहे। दोस्ताने गिरामी जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने में आया तॾहिं मदीने वारे मीर मुहाजिरनि ऐं अंसारनि में मुवाख़ात क़ाइमु कई।
भाईचारो कायम कयो ऐं उन भाईचारे में हिकु सहाबा चयो ही तुंहिंजो भाउ है, ही तुंहिंजो भाउ है, ही तुंहिंजो भाउ है। हज़रत मौला अली नाराज़ थी आयो, या रसूल अल्लाह सभिनी खे भाइर ॾिना अथव, भला मूंखे उन भाईचारे में शामिल नथा कयो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर शेर खुदा खे फरमायो, सुहिणा अली अंत अखी फि दुनिया वल आखिर। सहाबी सहाबा जा भाइर आहिनि, तोखे मां ॿिए सहाबी सां भाईचारो कीअं गंढियां? तूं मूं रसूलुल्लाह जो भाउ, तुझो भाईचारो मूंसां अज़ल खां आहे ऐं अबद ताईं हूंदो। ही उहो मौला अली शेर खुदा जंहिंजे लाइ हुज़ूर फरमायो, तूं हिन दुनिया में मुंहिंजो भाउ आं, क़यामत में बि मुंहिंजो भाउ हूंदे। जंगे ख़ैबर में मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी ज़ाते बाबरकात हा, काफ़ी ॾींहं गुज़रण खां पोइ किलो फतेह न पए थियो ऐं मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, सुभाणे अल्लाह जे शींहनि मां हिकु शींहं हिन किले खे फतेह कयो। शेर खुदा, छो त मुंहिंजे मुस्तफ़ा उन खे शेर सॼो ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जा उम्मती हो। जंग तबूक में हिकिड़ो अहम वाक़ियो आहे। उन जंग में शिरकत खां मुंहिंजे आका मदीने वारे मीर हज़रत अली खे रोकियो हो। ए सुहिणा अली, तूं जंग में न हल। हज़रत मौला अली रुनो, रोई अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंग में या त मज़ूर खे न वठी वञिबो आहे, या त जंहिंमें शक हूंदो आहे त ही मुनाफ़िक़ आहे। मुंहिंजा महबूब मूंखे छाजे लाइ गॾु नथा वठी हलो? मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायुसि त तुंहिंजी हैसियत ईअं आहे जीअं हज़रत मूसा तूर सीना ते वेंदो हो त पुठियां हज़रत हारून खे छॾे वेंदो। हज़रत मूसा जो हज़रत हारून भाउ हो। मुंहिंजे आका फरमायो, मां उन सुन्नत खे अदा कंदे तबूक ते वञा थो, तोखे हितां जो वाली ऐं वारिस बनाए वञी रहियो आहियां। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, इन अली मिन्नी व अना मिन्हु व हुव वलियुन कुल्ल मोमिनिन। बेशक अली मूं मां आहे, मां अली मां आहियां ऐं अली हर हिकु मोमिन जो दोस्त। छा फरमायो? लफ़्ज़ छा है? कुल्ले मोमिनिन व हुव वलियुन कुल्ले मोमिनिन। वो मुनाफ़िक़ या अली किथां चवंदो बा? नबी साईं पाण चई विया आहिनि त अली मोमिन जो मददगार आहे, दोस्ताने गिरामी उन जो दोस्त आहे। मुंहिंजे आका फरमायो, मन सब अलियन फ़क़द सब्बनी। जंहिं अलीअ खे घटि वधि ॻाल्हायो उन ॼण मूं रसूलुल्लाह खे ॻाल्हायो। ला युहिब्बुनी इल्ला मोमिनुन वला युबग़िदनी इल्ला मुनाफ़िक़। अलीअ सां मोहब्बत फ़क़त मोमिन रखंदो आहे ऐं उन सां हसद साड़ बुग़्ज़ रखण वारो मुनाफ़िक़ चइबो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हजतुल विदा खां मोटिया हा, जन खे अवां कुम्मे गदीर चओ था, उन मौके ते मुंहिंजे आका ख़ुतबो ॾींदे इरशाद फरमायो हो, मन कुंत मौला फ़अलीयुन मौला। जंहिंजो मां दोस्त आहियां त अली बि उन जो दोस्त आहे। हिकु मौके ते मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, अलियुम मिन्नी व अना मिन अलियन व ला युअद्दी अन्नी इल्ला अना अली। अली मूं मां आहे, मां अली मां आहियां, कोई मुझे तरफा कैसा का भी शय तय न करे, या पाण तय कया या अली तय कंदो। समझो मूं नबी वा शय तय कई आहे, वह मुझे तरफा है। वो मुझे आका मदीने हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु ॿुधाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु पखीअ जो भुॻल गोश्त आंदो वियो, ख़िदमत में पेश कयो वियो। मुझे आका मदीने वारे मीर दुआ घुरी, अल्लाहुम्मा आतियनी बिअहब्बि ख़ल्क़िका इलैका याकुल मअय हाज़ा तैर फजाहु अलियुन फअकल मअहु। यानी ए अल्लाह, उन शख्स खे मूं वटां जेको तुंहिंजी ख़ल्क़ में ॾाढो प्यारो हुजे ऐं उहो मूंसां पखीअ जो गोश्त गॾिजी खाए। नबी सिंह दुआ घुरी, तोहफ़ो आहे, पखीअ जो गोश्त आयो। मुंहिंजा मौला, हाणे मां रसूलुल्लाह अकेलो कीअं खावां? अहिड़ो शख़्स मूंखे मोकिल जेको तो रब खे सभिनी खां वधीक प्यारो आहे। दोस्ताने गिरामी, मुंहिंजे आका जीअं जो दुआ घुरी अञा हथड़ा हेठि कया, हज़रत मौला अली शेर जली हुज़ूर जी दरबार में पहुची विया। एक हदीस में आत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलीअ खे हिकु लश्कर सां मोकिलियो। नबी नामदार खे हज़रत अलीअ जी एतिरी त सिक लॻी जो मुंहिंजे आका मदीने वारे मीर दुआ घुरी, अल्लाहुम्मा ला उतमितनी हत्ता तरियनी अलिया।
या रब्बल आलमीन ला तुमितनी, ए अल्लाह मुखे तेस ताईं न मार जेस ताईं हिन दुनिया में मुखे अली अखियुनि सां न ॾेखारी। दुनिया नबी जे दीदार ले सिके मुझे आका मदीने वारा मीर फरमाइन तो जैसी तई मां अली जो दीदार न कया मुझा मौला तैसी हिन दुनिया मां रुखसत न कजा। मुझे आका फरमायो अन दारुल हिकमत व अलीयुन बाबहा, आओ दानाई जो घर है अली उन जो दरवाजो है। तो दोस्तान गिरामी 18 ज़िलहज हुमे गदीर सां गॾु सैयदना उस्मान गनी जी शहादत जो ॾिहाड़ो हुआ। वो अवां खे ॿुधायो जे हज़रत नबी नामदार मौला अलीअ खे हथ में हथ ॾेई ऐलान फरमायो हो त अबू बकर सिद्दीक उमर फारूक जे हथनि में बि हुज़ूर हथ ॾिना हा त जन्नत असां जॾहिं हिन गुंबद ख़ज़रा मां निकिरंदासीं त हीअं हथ अबू बकर जो हूंदो, हीअ हथ उमर जे हथ में हूंदो। ऐं सुलह हुदैबिया में रसूलुल्लाह पंहिंजे हथ खे उस्मान जो हथ सॾे करे फरमायो ही उस्मान गनी जे तरफां बैयत आहे। अमी छाजे ले मुंदा आयो, ही शान करीमी आ। मुझे मदीने वारे मीर जी सभिनी सां मोहब्बत हुई। वो केड़ो दीन आ जंहिंमें गिला ऐं गीबत हुजे। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीह मैतन फकरहतुमूह। अल्लाह जो कलाम तो फरमाए जेकॾहिं केर कंहिंजी गिला शिकवा करे थो तो वो पंहिंजे सगे मोल भाउ जो गोश्त पटे खाए थो। तू मुझी गिला करी मां तुझी गिला कया। जन मदीने वारे मीर सां जिंदगी गॾु गुज़ारी, जन के मदीने वारे मीर ज़ाहिरी जिंदगी में जन्नत जो बिशारतूं ॾिनियूं, तू मां केर थींदा आहियूं उन्हनि जूं गिलाऊं करण वारा। रब्बे कायनात असां मां खे हिदायत जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजमईन बिरहमतिक या